60,000 खां वधीक आबादी रखंदड़ भिटशा जा शहरी अॼु बि मिठे पाणी जहिड़ी बुनियादी सहूलियत खां महरूम आहिनि। जदीद दौर में केतिरा ई रवासी 3 किलोमीटर खां वधीक फ़ासिलो तय करे पीअण जो पाणी आणण ते मजबूर आहिनि। सिंध जे अज़ीम सूफ़ी शाइर ऐं बुज़ुर्ग हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे नाले सां दुनिया सॼी में सुञातो वेंदड़ हिन तारीख़ ऐं रूहानी शहर में माण्हू खारो आलूदो पाणी पीअण ऐं इस्तेमालु करण ते मजबूर आहिनि। असांजे हिते मिठो पाणी कोन्हे, 20 साल थी विया आहिनि। असां पाणी पी 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 फिको, असांखे केरु हथु कोन थो हथु विझे। इहे न को शाह अचनि था, न को केरु असांजे कोन थो अचे। ज़िंदगी बचाए असांजी ॿार नंढड़ा आहिनि जेके उहे ई मरनि था, पाणी जे लाइ तड़पनि था। ज़हरीलो पाणी आहे असांजे सॼे भिटशा में। मिठो पाणी हितां भरियो था वञूं, पाणी आहे ई कोन। असांजी कॉलोनी में फिल्टर जेके लॻल आहिनि उहे बि ख़राबु आहिनि, हलनि कोन था। जे आहिनि त उहे बि माना पाणी पी त पेट में सूरु, ॿारनि खे दस्त उल्टियूं। 3 खां 4 किलोमीटर थींदो पवंदो तक़रीबन। मिठो पाणी आहे कोन, पंहिंजो तेल महांगो आहे, वारो खाए कोन त मजबूरी आहे कमु पिया हलायूं। असां खां पीला कमु मदद करणु कुझु मोटर या कुझु प्लेट। शाह में पाणी खारो आहे। असां 3 खां 4 किलोमीटर खां पंधि करे हिते अचूं था पाणी भरण। तेल महांगा लॻा पिया आहिनि, हर शइ महांगी। ऐं जेको आहे सो महिरबानी करे को वाटर सप्लाई या को अहिड़ो को बि हिते सिस्टम कोन्हे को। हिननि मुतालबो कयो आहे सिंध हुकूमत खां त महिरबानी करे शहर में वाटर सप्लाई स्कीम ॾिनी वञे जेका घर घर पाणी पहुचाए ताकी शहर जा माण्हू बीमारियुनि समेत कई मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण खां बची पवंदा।